अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लाहु वलियुल लज़ीना आमनू युखरिजुहुम मिनज़ ज़ुलुमाति इलन नूर सदक़ल्लाहुल अज़ीम। कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं, कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं, ये जहाँ चीज़ है क्या लो हो कलम तेरे हैं। तारीख अगर ढूंढेगी सानी ये मोहम्मद, तारीख अगर ढूंढेगी सानी ये मोहम्मद, सानी तो बड़ी चीज़ है साया मिलेगा। क्या शान अहमदी का चमन में ज़ुहूर है, हर गुल में हर शजर में मेरे मुस्तफ़ा का नूर है। सुभान अल्लाह। अजीज दोस्तों भाई अल्लाह तबारक व तआला जा रखे इंसान जे तमाम साखे पांजे पाक कलाम जी इन महफिल में ऐं हिक कामिल वलियन जे हिन बारगाह में अचण जी तौफ़ीक़ अता फरमाई। आमीन। यकीन रखो ये महफिल कुरान पाक जी आहे, जंहिं दरगाह शरीफ से तव्हां मौजूद आयो इहा दरगाह शरीफ जी कुरान वारा सुभान अल्लाह। यकीन रखो अल्लाह तबारक व तआला पांजे पाक कलाम में सूरह वाक़िअत में सालन खां पोइ ऐलान नबूवत फरमायो। सुभान अल्लाह। तव्हां पाण दिल में सोचो त 40 साल अॻु कहिड़ो दीन हलियो। गदा समझो तो एकड़े बुजुर्ग मूंखे पुछा कयो त साईं मूंखे नसीहत फरमायो। बुजुर्ग फरमायो दादा कॾहिं थाम ओ बुजुर्ग इहो फरमायो दादा थाम जॾहिं देखरी तूं धोती हूंदी त तूं घणो ज़ोर धोण ते छाते ॾिनो। उन शख्स मुरीद फरमायो साईं किबला मां अंदर जेको आहे उन जो उन जे धोण ते घणो ज़ोर ॾिनो बनस्बत ॿाहिरि। पाण फरमायो इहा तूं नसीहत न वठी ईंदमि त पहिरियों पंहिंजे अंदर खे साफ़ कर। सुभान अल्लाह। त मां अर्ज़ पे कयो त मदीने वारे साईं दीन जी तबलीग 40 सालनि खां पोइ ऐलान फरमायो त मां नबी आहियां, मुंहिंजो कलमो पढ़ो, मां अल्लाह जो रसूल आहियां। मौजज़ा साईं को ॾेखारिया जे साईं जन तकीर में इहो फरमायो त चंड टुटी वियो, पर अल्लाह तबारक व तआला जे हबीब जे ज़बान अतहर में उन हथ मुबारक में उन जे वजूद मुबारक में जेकी ताकत अल्लाह साईं अता फरमाई उन उहो त के सोच में नथी सघे। सुभान अल्लाह। उन जे लाइ मां हिकड़ी हदीस पाक बयान करे पोइ मां पंहिंजे मौजूद ते अचां थो। मां जेको तव्हांखे अर्ज़ करण लॻो आहियां दिलि जे करण सां ॿुधो। अल्लाह जी थोड़ो दिल जे करण सां ॿुधण जी ज़रूरत आहे। सुभान अल्लाह। मां अर्ज़ पे कयो त हुज़ूर जी शान वराउल वराज उन जी हिकड़ी झलक बस काफ़ी आहे समझण वारे जे लाइ। त जॾहिं साईं जन मेराज तां वापस आया त साईं जन खे पंहिंजे मुरीदन असहाबी सबूरन अर्ज़ कयो त साईं के बिना अकेले अकेले अल्लाह ॾिसी आयो नचे पहुंचे जी भाऊ डाले पटे के मारे यार मनी अकेले बुझी है असा के नवठी में यार फलानी दरगाह ते अकेलो है असा के नवठी में ये ही पाजे मुरीदन असहाबी सबूरन साईं जे बारगाह मुबारक में अर्ज़ कयो त मुंहिंजा साईं अकेला अकेला थी आयो ख़बर ई न पई। पाण फरमायो तव्हां भी हलो जिसे तव्हां जी मेहरबानी थी वञे त बाक़ी छा। सुभान अल्लाह। पाण फरमायो त हली छा कयो किसे अल्लाह जी ज़ियारत कयो। पाण फरमायो त तव्हां के ज़ियारत करणी आहे अल्लाह पाक जी। सुभान अल्लाह। मदीने वाले साईं जा लफ्ज़ ॿुधो
त साईं जन छा फरमायो जेके चवनि था तो हुजूर असा जो अल्लाह तबारक व तआला उनके हिदायत दे तू रींगता है फर्श पर और अर्श पर करा गुजर अब तू ही इंसाफ कर तू भी बशर वो भी बशर महबूब जे असहाब सबूर जो एडो वडो शान अल्लाह तबारक व तआला कौन फरमायो जे जी का हद ही अल्लाह जे हबीब फरमायो त मुखे अल्लाह तबारक व तआला पाजे ला जिनो ऐ मुझे असहाब के मुझे ला जिनो तवा के खबर होजन खपे त कादसिया जी जंग जे में हजरत सअद बिन अबी वक्कास ने अल्लाह तआला काफिर सा बड़े अचानक दरिया आयो दरिया में जेके असहाब जो गुस्सा की घट में घट इहो ॾिसो अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुरो अल्लाह तबारक व तआला जी की लठ आहे जेकी गज़ब वारी वॾी ऊची आहे अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुरो अल्लाह साईं इन प्यारे जी सब गुस्ताखी न कराए कुछ भी कोने को दुनिया इन जी इज्जत कंदो अल्लाह तबारक व तआला तवा जी इज्जत कंदो तहां जी बच्चे जी इज्जत कंदो सो अल्लाह से फरमाई दुआ त तवा मुझे जी इज्जत कयो हाने फज़कुनी अज़कुरकुम जी माना तवा आलम सगोरन को सिर्फ इया बुझी हुई त तवा मुखे याद की माता गया सुभान अल्लाह पर आलम सगोरन अल्लाह केतरी मानी ने टुकड़ा जी सुभान अल्लाह असा कुरान पढ़ी आयो असा के खबर कोन इया माना त ज़ाहिरी मतलब दिया त फज़कुनी अज़कुरकुम ता मुखे याद कयो त मां तवा के याद किया जिन याद करे दिखारे तवा सुबह जो साज अल्लाह सही खुश करे उन मानन के जेके सुबह जो बेचारा साज उठी पैसा खर्च करे अल्लाह काथा कमाथी हेदे अचन पैसा भी खर्च ना कर जेके पैसा बचत के खर्च कर दे ला भी सोच इन बारगाह ते अचन जे लाइ पैसा खर्च करे टाइम खर्च करे एदे अचन था त तमा साथा समझो त इन दीन जी इज्जत कई अल्लाह तबारक व तआला इन जी इज्जत करे सुभान अल्लाह तमा हिते अचो था इन जी कदम पोसी कयो था ये तमा न था क्यों अल्लाह तवा के मोकल करे इन जी कदम पोसी कराए तो ए तमा की समझाण चाहे तो त तमा भी मुजी ई इज्जत जे लायक थी दो जेके तमा मुजी ए मुजे प्यार जी इज्जत करे तमा अर्ज क्यों अल्लाह तबारक व तआला पाजे पाक कलाम में जेके मानू लफ्ज अता फरमाया ते हजारे मानू पर जेके असा पढ़ी दिसो असा के ज़ाहिरी तर्जुमो भी न तो अचे जेके ज़ाहिरी तर्जुमो अचे हां असा यो होता न कयो सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला उन जी इज्जत इया कया जो घर में भी इज्जत कोन सचल सरबसत अल्लाह शाह फरमायो मां हिते गालाए न सको सुभान अल्लाह हाने एकड़ी झलक मां लफ्ज चई न माना न ॿुधाई मां कदे मुको अकेला अल्लाह जी बारगाह में अल्लाह वाले जी बारगाह में आया जो अल्लाह जी बारगाह में आया लफ्ज ॾाढा ॾुखिया फरमाया ने सचल सरबत तवा सचल सरबत ते वञो था चौथा वजह अल्लाह जा कामिल वली जे जे लाइ भिटाई साहब फरमायो उन जे वारिस सगोरे खे छा फरमायो तो ओ सगोरा असा जेकी देख बचाए रखी है अंदर में उन जो ढक इयो द्वार कोट लाई सुभान अल्लाह बारा ऐसा कुछ वली वाली असा अल्लाह वारन के नसी रखराए सरिया से त असा कुरान को छापराए सगदा यकीन को क़यामत में जिया कब्र पानी जे तमा के सवाल दिया त उन जी यार की ताज़ी पकड़ कुछ भी बोले को दुनिया में जेकी एक मदीने वाले जी यार दिया उन जी अलबत दिया यो कोई सोचे भी न हो सके अल्लाह तो फरमाए रजी अल्लाह वरद मां इंसान राजी है ये मूसा सुभान अल्लाह तमा ऐसा सोचू केड़ो करो था असा उन जी मुस्ताकी घट में चुप रहो जैसा मोहब्बत होजे उन सा भले मोहब्बत करो असा जो ईमान है मौला अली से खुदा पर
तवां जे मदद जी जेकर असा इज्जत ना कयो तो तवां भी असा जे मदद जी इज्जत बहरहाल अल्लाह तबारक व तआला तवां असा के समझण जी तौफीक अता फरमाए सच्चा सरमस्त जा लफ्ज मां सजो बैत नथो पढ़ा बस लफ्ज ये तो चवां के सवाब भी थींदो साईं फरमायो त जेको चैन यारन के न मने जेको चओ साईं सच्चा सरमस्त जो फरमान आहे असा वींदा न आहियूं हर मज़हब वारा सोचो तो सही जो औलाद के हजरत सच्चा सरमस्त रहमतुल्लाह अलैह फारूकी सैयदा जेके हजरत उमर साईं सां मोहब्बत रखन उहे घट न वञे असा फोटो ता कढाई दरगाह और सोचो तो सही हर उमर साईं जो औलाद इनन जा मुरीद अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर एडी बड़ी ताकत वाला थी गुजरा जेके उहे ताकत हुनन अल्लाह जे हबीब सां वफा कई ऐं अल्लाह जे हबीब हुनन सां इहा वफा कई जो पूरी दुनिया उन जे दरगाह ते अचे थी ऐं सचल साईं फरमायो जेको चेन यारन खे न मञे वो या मुफ़लिस हूंदो मां जेके लफ्ज़ चवां थो न ॿ मां शेर जो लफ्ज़ पाजन में थो मां न तशरीह मां थो कयां साईं सच्चर सरमस्त जे इहो नारो हयो अनल हक जो इहा का घटि ॻाल्हि कोन्हे मन न में गोयम अनल हक यार में गोयम बिगो सुभान अल्लाह मां थोड़े तो चवां त मां अल्लाह आहियां इन लफ्ज़ खे कोई समझे अल्लाह सही छो फरमायो त मां साज न घुमे जो आहियां यानी साज न काथे ओ हिते अञा भी अल्लाह में जो ही जी दिल आ वो अर्श लाया बैतुल लाया टे अर्श अल्लाह ताला जा टे अर्श हदीस मुताबिक अल उरूस सलासत टे अर्श जो अल्लाह जो हो अर्श को काबू जो असा दिल सुभान अल्लाह हुनन अल्लाह हमारा फना थी जे कायो अल्लाह में यार जी फना थी वो ही बकावर ये ख्वाजा बाकी बिल्ला का के सवाल कियो असा जे यारी नथी था उन जा थी दा घट में घट मोहब्बत पानी जगह ते या रिश्तेदारी पानी जगह ते या यकीन रखो आलमगीर बादशाह उन जी जाल ही नूर जहां ख्वाजा बाकी बिल्ला उन को के सवाल कयो त क़िबला पक्का शाहे फना शाहे वो साईं ने फरमायो त तू सवाल पूछो को ॾाढो तू मां जे विसाल कया त पो तेस ते इंतजार कर ओ मुखे तवा गुस्ल दई कफन दई मैदान ते रखजो पो छा थींदो पाण हे ॼाणे घोड़े सवार थींदो जेको मुजी जदा जे बारे पढ़ाई घोड़े सवार ईंदो मुजे जदा जे बारे पढ़ाईंदो पो जने नमाज पढ़ाई फारिग थे त पो छा थींदो इने तोखे इजाजत आहे सवाल कर इहो सागो सवाल जो तू मुखो तो करे वो उन बुजुर्ग को बजा सुभान अल्लाह घोड़े मारे ख्वाजा बाकी बिल्ला ई फरमाए चुकिया ओ मुरीद सादिक अल्लाह अल्लाह अज न मुर्शिद रहा न मुरीद रहा अल्लाह मुर्शिद को चेत रुगो मुरीद क्या रुगो पाण दे गोदा सोया दीन अल्लाह जी हबीब जी का गाली कोनी तमाम वजो उनन पीरन वट जेके ठग मां ठग पे तमाम इंदो तवा के ही हथ में न मिलंदो परे तो साईं जन वुजू करे आया मता परे थी अल्लाह पर जे कदे सागो ही मानू बताए वाने बिको गाड़ी ते वींदो न वो पीर हेस ताई ओ दरवाजे ते निकरी सुभान अल्लाह पीर न कलीदा है जो असा न बोलिया दर्दी चऊं त असा जो एड़ो मानू जो लटा असा जा ॾिसन वाह वाह छो असा पांजो पीर ते कने रखो त एड़ो न रखो जेके ॾिसी मानू वाह वाह सुभान अल्लाह असा उन जो छो के जो चऊं जिन वट कुछ आहे भी असा आलम जा ॾींदो यकीन रखो जेके इल्म पढ़न था कुरान जो
ऐं कुरान पढ़ाइन था अल्लाह जो हबीब तो फरमाए त खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमहु तवा सभनी में अल्लाह जो हबीब तो फरमाए ये सही हदीस पाक मदीने वाले साईं ने हदीस पाक खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमहु मदीने वाले साईं जो सर्टिफिकेट आ उन्हनि खे जेके कुरान पढ़न था ऐं पढ़ाइन था साईं ने फरमाया कि जो कुरान पढ़े तो ऐं पढ़ाए तो उन खां वधीक को दुनिया में अफजल आहे सुभान अल्लाह हे अब्दुल कुनर अल्लाह अकबर कबीरा जिन सिर्फ तक जब ये फरमायो त बाबा जेको कुरान आहे न उन में ही सोन मौजूद आहे सुभान अल्लाह उन आजमान खातिर सोनारे आजमान खातिर लीला सूरत पढ़ी पत्थर ते बिना मुंहिंजो जी छुकारी वो सोन थी सुभान अल्लाह जे चाही वस चरान असगारन सी घाट जे चाही वस चरान असगारन सी घाट इनन सदी वाड़ चोर ना चे कदे यकीन को निस्बत असा इनन सा हुजे त को दुनिया जो चोर त छा पर शैतान जलील वो बे सा के सामने पर असा जी मोहब्बत ओड़ी ओड़ी असा हथ चुमाणा वारा रो रही जी आई बस जाहिर अल्लाह वाला वनी उता दरगाह ते दुआ ता करो पर इयो तो सोचो इते अची असा दुआ छो ता करो अल्लाह से असा जी खदमत के इने मोकले करे उन जी बारगाह में दुआ को घुराए त तमा सोचो सही न कयो छा जात जा त मंगरिया सुभान अल्लाह जात जा मंगरिया जात ते नाय अग्या हुए जेके अची विया जेके आया से अग्या यकीन रखो अल्लाह जी बारगाह में इज्जत उनन जी आ वक्तियो उलमा उम्मती कदुजुल अर्द साईं ने फरमायो उलमा उम्मती जी मुझे उम्मती जी आलिम वाली इज्जत क्यों ये जमीन जा सितारा है सुभान अल्लाह साईं ने पाक वरी भी हदीस पाक इया ता बुधाया त मथे असा दिसी मथे ॾिसंदा आहियूं त सितारा नज़र ईंदा आहिनि पर मलाइका इहे अल्लाह जा हेठ ॾिसंदा आहिनि त इहे ऐं हाफ़िज़ आलिम के सितारा नज़र ईंदा आहिनि सुभान अल्लाह पर शर्त इहो आहे त असां हाफ़िज़ आलिम सुधरो सुभान अल्लाह हिकड़े मूंखे चयो अल्लाह जे घर में वेही ॻाल्हि साईं हाफ़िज़ आलिम जी इज़त कोन्हे मां छो न ये कुर्सी रखी असा के जनता ॻाल्हायूं ही अलॻि सां मथो था ॾियारनि अञा छा ॾिसणो बाहर घिटीअ में वञो था अस्सलाम वालेकुम कंदा अञा कहिड़ी इज़त करे अल्लाह साईं रोटी नसीब कई आहे शुक्र अल्लाह सुभान अल्लाह बैठा आहियूं कुरान पढ़ूं था ॿुधूं था जहिड़ा बि आहिनि बैठा आहियूं ऐं अल्लाह साईं उन जे सदके इज़त कई आहे सुभान अल्लाह बाक़ी इहो आहे त इज़त मां उन जे समय जो पैसो ॾे यार तोखे पैसो भी दींदा माण्हू साईं माण्हू पैसो पकड़ अल्लाह से उन्हनि खे या जेको दर्जो आहे इहो भी माण्हू नसीब करे छो त दीन ऐं क़ुरान जी जेको ख़िदमत कंदो अल्लाह तबारक व तआला हिते त ॾह नवनि पर क़यामत में 70 हूंदो सुभान अल्लाह यकीन रखो तव्हां असां खे न सदा असां कहिड़ा आहियूं बस क़ुरान जे करे असां ख़्याल कंदा ऐं ख़्याल कयो मां उन खे इहो अॻितो कयां त असां क़ुरान जी इज़त कंदासीं त माण्हू काॾे विया माण्हू अल्लाह जो कसम असांजी एतिरी इज़त आहे जंहिंजे असां लाइक़ आहियूं अल्लाह से इन शर्त आहे असां कहिड़ी दीन जे लाइ ख़िदमत कयूं असां कहिड़ी रक़म आहियूं पर असां हाफ़िज़ आलिमनि खे बि पंहिंजो क़दर रखणु खपे कहिड़ो क़दर पंहिंजो क़ुरान जो क़दर असां पढ़ायूं सिज खे पुठी छा सिज खे पुठी पूरी दुनिया सिज खे पुठी पोइ छा थींदो पुठी तूं सिज खे ॾिनी आहे यानी जातो दौलत मिले जातो इज़त मिले जातो सब कुछ मिले दुनिया उन खे पुठी हाणे उन खे पुठी ॾेई तो दौलत ॻोल्हे इहा तुंहिंजी दौलत हथ नहीं ये तो कोई माशो नथो हथ अचे हाणे तूं कर हीअं त तूं इन जे करे न समझो सुभान अल्लाह थकी पैर सुभान अल्लाह सुभान अल्लाह कदर इधर में फिर तो तां कब्र में पड़ो यकीन रखो कब्र में पड़ो ठीक है अल्लाह से जाने जो असा हिते जो आया आहियूं न त अल्लाह जी रहमत जी ओ गोॾे थी वसे न असा जी वसे सुभान अल्लाह
अल्लाह ने हमें तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, जमात अहले सुन्नत। तमा अर्ज पे क्यों तो जॾहिं उन शख्स खे बुज़ुर्ग फरमायो त साईं हाणे हीअं कर मुंहुं तूं कर सिजदे पोइ छा थींदो इहो पासो जिने पोयो तूं थो पए इहो पासो तुंहिंजे पोयो पवंदो यानी मिसाल इहो आहे त तूं जॾहिं मुंहुं कॾे वॾे त दुनिया तुंहिंजे पोयो सुभान अल्लाह तूं दुनिया जे पोयो छो लॻो तूं इहे कम छो नथो करे जो दुनिया तुंहिंजे पोयो लॻे ऐं दुनिया अल्लाह वारे जे पोयो यकीन बारह अर्ज के क्यों अल्लाह तबारक व तआला कुरान वारनि जी वॾी इज़त कर फरमाई आहे जेका असांखे ख़बर ई परे असां कुरान पढ़ूं कुरान वारनि सां दोस्ती रखूं मां अर्ज के क्यों त सच्चा सरमस्त रहमतुल्लाह अलैहि को फरमायो आहे जेको चैन यार खे न मञे लफ़्ज़ ॿुधो सिंधीअ में थो ॻाल्हायां सच्चा सरमस्त फरमायो त जेको चैन यार खे न मञे या मुफ़लिस हूंदो या मफ़ऊल हूंदो अल्लाह छा जेको चैन यार खे न मञे या त मुफ़लिस हूंदो या मफ़ऊल हूंदो हाणे मुफ़लिस त तव्हां सम्झी वियो यानी सम्झो दौलत वॾी हूंदसि ॿाहिरि निकिरंदो कोई हथ न ॾींदो दौलत वॾी हूंदसि पर को उनखे दिली तौर इज़त करण जे लाइक़ माना तयारु न हूंदो अच्छा मुफ़लिस त इहो मफ़ऊल छा के चइबो आहे इहो ॿाहिरि निकिरो कुझु सुभान अल्लाह हाणे मफ़ऊल हिकिड़ो हूंदो आहे फ़ाइल ॿियो हूंदो आहे मफ़ऊल ख़ुदा जे वास्ते इहो कहिड़ो लफ़्ज़ रखियो यानी सच्चा सरमस्त फरमाए त जेको चैन यार खे न मञे या त मुफ़लिस हूंदो या मफ़ऊल हूंदो भले को न पुछो त न पुछो पर को अहिड़ो माण्हू हुजे जेको इन लफ़्ज़ जी माना तव्हांखे ॿुधाए उन खां पुछो त सच्चा सरमस्त केॾो उन्हनि खे पिटियो अल्लाह ऐं फारूक़ी आहे यकीन को हज़रत उमर साईं जो औलाद आहे अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए त मां जेकी आयत सभिनी पढ़ी अल्लाह से उन्होंने फरमाया कि अल्लाह वलियुल लज़ीना आमनु सुभान अल्लाह अल्लाह वलियुल लज़ीना आमनु युखरिजुहुम मिनज़ ज़ुलुमाति इला नूर अल्लाह साईं पांजे इन नेक मानन जो कुरान वारन जो पांजे प्यारन जो वली आहे यानी दोस्त यानी उन्हनि सां प्यार थो करे अल्लाह वलियुल लज़ीना आमनु युखरिजुहुम मिनज़ ज़ुलुमाति इला नूर यानी अल्लाह तबारक व तआला इन्हनि खे ऊंधाइनि मां रोशनी जी तरफ़ थो करे कीअं रोशनी जी तरफ़ थो कढे अल्लाह से उन्हनि खे क़ुरान जी दौलत अता सुभान अल्लाह रोशनी जी तरफ़ बहरहाल अल्लाह तबारक व तआला दुआ करो अल्लाह साईं तव्हां असांखे क़ुरान जी दौलत अता करे यकीन रखो दुनियादारी में मोबाइल में केॾो टाइम था वञे केॾो मोबाइल में टाइम था वञे असां पाण खे नथा चऊं शुक्र आहे उन्हनि वॾे जो अल्लाह से उन्हनि ते रहमत करे अल्लाह से असांजे अबी अम्मा खे खिदरी आहे जो असांखे इहो दर्द ॾिनो ऐं असां तव्हांजे ॻाल्हाए सघूं था ऐं पढ़ाए सघूं था ऐं दीन जी ख़िदमत करे सघूं था जेको हाल आहे ऐं असां दुआ था कयूं पंहिंजनि वॾनि अल्लाह से अल्लाह उन्हनि खे इहा दौलत ॾेई करे उन्हनि जे ज़रिए असांखे दौलत ॾिनो बहरहाल तव्हां असां क़ुरान पढ़ो जे असां नथा पढ़ो त पंहिंजे बचनि खे पढ़ायो पर जाते पढ़ायो इहो सोचो त आशिक़ आहे या न आहे जेको इश्क में न आहे उन खां परे वञे जेको हुजूर सां वास्तो न आहे उन यार सां वास्तो न आहे उन खां परे वञे यकीन रखो कुझु बि थी पवे गुनाहगारी अलॻि शइ आहे गद्दारी अलॻि शइ आहे तव्हां गुनाहगार थी करे मरी वञो दुनिया में इहो तव्हांजे लाइ भलो आहे गद्दार थी करे न मरो तव्हां घटि में घटि नथा इल्मु रखो नथा इल्मु रखो कंहिंखे जवाबु ॾियण जो त तव्हां इहो चओ यार असांखे कुझु बि नथो अचे जेके पढ़ियल लिखियल तव्हां असां केॾा बेदिला कयो पंहिंजो कंहिंजो ॿुधी करे के दोस्त मूंखे काशे मोकिली ॾाढो अफ़सोस आहे असां हर शइ पंहिंजनि जी बर्दाश्त कयूं यानी पाण यानी छा थींदो मुंहिंजे बचनि खे कोई चए मां न बर्दाश्त मुझे पी मां कोई चवे मां बर्दाश्त कयां पर जेको इन्हनि अल्लाह वारनि खे ॻाल्हाए मां को बर्दाश्त कीअं थो
हत्तल इम्कान अंदुल तो कोशिश किया न त क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला मूंखां पुछंदो त तोखे ख़बर त पई तूं अंदुल कोशिश कई या चुप रखो वेठो अल्लाह सही जी अखियूं वॾियूं हे जेको मलाइक आहिनि न इहे ई वेठा आहिनि असांजे लाइ काफ़ी बहरहाल अल्लाह जे हबीब को असां बि सभु पुछा कई सही तो अकेले अकेले थी आया त पाण फरमायो तू भला छा थो चाहे अल्लाह खे ॾिसे सुभान अल्लाह जी हां से असां इहा महिरबानी थी वञा त कहिड़ो वॾो अची वञा पोइ साईं जन जेके लफ़्ज़ फरमाया उहे ॿुधो ऐं मुंहिंजे आख़िरी तक़ीद जा इख्तिताम इन लफ़्ज़नि ते आहे अल्लाह जे हबीब फरमायो त अन लफ़्ज़ ॿुधो जेका सवाब थींदो साईं जन जी हदीस सुभान अल्लाह अन साईं जन पंहिंजे तरफ़ इशारो फरमाए हुननि छा चयो असां अल्लाह खे ॾिसूं तव्हां छा था सोचो जेके चवनि था त नऊज़ बिल्लाह हुज़ूर असां जो लानत हुजे तुंहिंजे मुंहं तू पांजे पी जहिड़ो न आहे तू पांजे उस्ताद जहिड़ो न आहे तोखे जे जहिड़ो अमर तो उन जहिड़ो न आहे त हुज़ूर जे जहिड़ो की थींदे जंहिंजे सर के तोखे अबू अमा मिलिया तू रींदा है पर और अर्श पर उनका गुज़र अब तू ही इंसाफ कर तू भी बशर वो भी बशर यार अफसोस करी गाली साईं ने फरमायो अन मिरअतुर रहमान अन मिरअतुर रहमान मा अल्लाह जो आईनो है सुभान अल्लाह बड़ी रिवायत साईं ने भी पढ़ा थोड़ा उन्होंने ख्याल किया साईं ने फरमायो अन मिरअतुर रहमान मा अल्लाह जो आईनो है मा अल्लाह जो आईनो है मर्द रानी फकत रानी सुभान अल्लाह यानी अल्लाह जे हबीब फरमायो मां अल्लाह जो आईनो आया जे मूंखे ॾिठो अल्लाह सुभान अल्लाह यानी साईं ने फरमायो मां अल्लाह जो आईनो आया सवा सुबुह जो रात जो ॾींहं जो जेमल तेमल पंहिंजी सूरत ॾिसंदा आहियो को उजड़ी आहे भली आहे सोणी आहे कहिड़ी बि आहे तव्हां असां आईने में सूरत ॾिसंदा आहियूं त पाण खे ॾिसी छॾंदा वाह रे वाह सुणा ले हिन पांजी शिकिल जे असां अलाए काथे पहुचे जेका शिकिल हुजूर जे करे बची पई सुभान अल्लाह हुजूर जे करे बची पई अल्लाह अकबर कबीरा अल्लाह से फरमाया बाबू मां तू जनते तुझे करे राजी सुभान अल्लाह तो जेका महबूब जा हुंदा है अल्लाह से फरमायो मुंजा अल्लाह तने अल्लाह जो हबीब फरमाई तो क्या पता नहीं केडी वडी मेहरबानी असा अरे एडी वडी मेहरबानी महबूब जी असा ते असा उन महबूब जो जिक्र नहीं वो भी शर्त जेकरे इया से शिरक है तो यूसुफ अलैहि सलाम जी मोहब्बत में हज़रत याकूब अलैहि सलाम पांजो अखियों विझायो इया त अखियों विझायो अल्लाह जे करे खपे सा तो यूसुफ जे करे समझ आए वो गैर बोलो यूसुफ अलैहि सलाम यूसुफ अलैहि सलाम जे गैर हो पर जे को गैर समझन यूसुफ अलैहि सलाम गैर न हो उन जे अंदर अल्लाह मौजूद हो वो अल्लाह जो प्यारो अल्लाह जो नबी सब हो जे जी मोहब्बत में हज़रत याकूब की हो जाए उन्हें खुद सवाल करना ये उन्हें जे ला शौक हो जाए बहरहाल अल्लाह तबारक व तआला तवा सा हिदायत दे त मां अर्ज पे करो त असा पानी शिकिल ॾिसी करे खुश थी वई पाण खे फड़ी थी जाए ऐ उहा शिकिल जेका बची पई आ हुजूर जी ज़ात सुभान अल्लाह अल्लाह साईं जी मोहब्बत आ जेको साईं जन असा के मोहब्बत कंदा क़यामत जी ॾींहुं अल्लाह साईं के अर्ज कंदा सालिहून लक लफ्ज़ पए सालिहून लक तालिहून ली साईं जी हदीस पाक आ सालिहून लक तालिहून ली साईं जन अर्ज कंदा अल्लाह साईं के केड़ो अर्ज इहो कंदा त मुंहिंजा अल्लाह साईं सालिह जेके भी सालिह मुंहिंजा आहिनि कंहिंजा बि उहे तूं खण इहे जेके गुनाहगार मुंहिंजा आहिनि अल्लाह साईं छा फरमाईंदो वरी अल्लाह अकबर कबीरा वो मजनू कुत्ते जा पेर चुमे थो मजनू कुत्ते जा पेर पो चुमे त माण्हू ते हे छा थो करे पाए संग बोसीद मजनू खल्क गुप्त ई चिंगू दे बकुलो के उठ ते हे छा थो करे मजनू कुत्ते जा पेर तो चुमे त मजनू छा थियो गाहे गाहे दर कोई लेला रस्ता बू यो कदे कदे इन कुत्ते के मां लेला जे घर सुभान अल्लाह यार लेला जे घर वने कुत्तो मजनू जा पेर चुमे त असा अल्लाह अल्लाह पेर चुमो
जेके हर वक्त अल्लाह जे हबीब जे हुजूर में हाज़िर ता पढ़ो तो सही न साईं अब्दुल गफूर हुमायूं जेको हथ ते गिलाफ हथ ॾींदा छो ॾींदा इहो इन करे ॾींदा उन्हनि जो ही हथ ज़ाहिरी बातिनी बि हुजूर सां मिलियल यार हिन अल्लाह जे हबीब खे राज़ी रखो हे अल्लाह जे हबीब जा आशिक है अल्लाह जे हबीब जा परवाना तॾहिं त तव्हां हिते अचे चुगो था पिया कंदा अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए क़यामत क़रीब आहे जेकॾहिं असां बचण चाहियूं था त क़ुरान वारनि सां अल्लाह जे हबीब सां निस्बत त साईं जन जॾहिं इहो अर्ज़ु कंदा न सालिहुन लक सालिह पूजा तालिह पूजा अल्लाह से फरमायो बाबू ये तालिह पूजा सुभान अल्लाह पूजा ये पूजा अल्लाह जो हबीब फरमाइनो त पूजा अल्लाह साईं ॻाल्हि आहे त हे हिसाब ॼण बल शर्मिंदा थींदा इन जे करे मां इन जो आहियां त ही शर्मिंदा न थींदा मां इन जा ऐं सां तू अल्लाह साईं फरमायो त बाबू तू मूंखे एॾो प्यारो आहे ए लफ़्ज़ ॿुधो अल्लाह जा सुभान अल्लाह वो कमाल हुस्न हबीब है जहां नुक्से गुमा जहां नहीं जहां नुक्से गुमा जहां नहीं ये वो ही शम्मा खार से ये वो फूल है जो खार से दूर है यही वो शम्मा है कि दुआ नहीं अल्लाह ने फरमाया कि वो गुल्ला अल्लाह जो हबीब जे में तेतो को सुभान अल्लाह हे उआ रोशनिया जे में दो को हे वो हुस्न वाला हबीब जो जे में को नुक्स को नहीं यूसुफ अलैहि सलाम जेड़े मानू हुजूर के दिसी मस्जिद असा दान की वो जे जे जुलेखा आशिकी जुलेखा ने हुस्न तवा पड़ी त ॾिसो त हैरान थी उहा बि जुलेखा ही जेका खाई थी वेंदी त उन जे जीड़ीअ में पाणी मिल करे सुभान अल्लाह एडी हसीन जमील हुई जो मां तव्हां खे छा ॿुधायां तव्हां कुरान पढ़ी ॾिसो कुरान वारनि खां पढ़ी सुभान अल्लाह यूसुफ अलैहि सलाम ते उहा आशिक़ थी त सोचो त यूसुफ अलैहि सलाम केॾो सुहिणो सुभान अल्लाह उहो यूसुफ अलैहि सलाम जिन खे ॾिसी करे औरत पंहिंजा हथ वढे छॾिया उन्हनि खे इहा तासीर जी ख़बर न पई इहा तकलीफ़ जी ख़बर न पई कहिड़ी ॾिसण जा यूसुफ अलैहि सलाम खे ॾिसण पियो हेॾो सूफ़ जो वढियल त सूफ़नि सां आंगुरी वढिजी वई उन्हनि औरतुनि खे ख़बर ई न पई इहो क़ुरान में मौजूद आहे अल्लाह छापी चवनि हे यूसुफ त कोन हे अल्लाह जो मलाइका सुभान अल्लाह इहो यूसुफ अलैहि सलाम मस्जिद अक़सा में जॾहिं हुजूर सां मिलियो त दान निकिरी सुभान अल्लाह साईं करीम ने फरमायो तो ओए यूसुफ छो दा की साईं मां सोची तो त माई सोनो आया दुनिया में पर तो जोड़ो को सोनो न जाओ आ जब तो जोड़ो नारे रिसालत नारे हैदरी जे चाहे में अल्लाह अकबर अल्लाह जो मंशा क्या है त क़यामत मूंखे करणी आहे पर हिसाब किताब जे लाइ न हुजूर जो शान ॾेखारणी अल्लाह सुभान अल्लाह छो मलाइका उम्मती जेके बि नबी जा हूंदा जॾहिं आदम अलैहि सलाम मिला त आदम अलैहि सलाम छा फरमाईंदो मां पाण यार कणक जो दानो पातो मां हिस्सा नथो रखां अल्लाह जा अल्लाह हलो बे नबी मिली जुली 1,24,000 नबी उन्हनि सां उम्मती सब इंदा जे मदीने वाले साईं वणे मदीने वालो साईं छा फरमाईंदो ख़बर अथव सिर्फ बल्लम सुभान अल्लाह सभनी नबियन खे सभनी उम्मतन खे पंहिंजनि खे बराबर खे साईं ने इहा फरमाईंदा अल्लाह मां इन जे लाइ ॼाणां सुभान अल्लाह पोइ साईं ने सिर खैदे पर कंदा अल्लाह से फरमाए बाबू मथे कर जे तू फरमाईंदे वई कंदा सुभान अल्लाह बहरहाल अल्लाह साईं माबू ने फरमाईंदो अल्लाह साईं गद करो त माबू अल्लाह साईं हे गुनाहगार मुझे हवाले तू पाए देखो कर सुभान अल्लाह अल्लाह से फरमाईंदो मुझा बाबू गुनाहगार अल्लाह मुझा मालिक सो यो इने जे करे त मां इन जा ऐब तू जे आलो जी न तो ज़ाहिर कर चाहा छो त तू जाए बता तो सुभान मां इन जो आलो पर्दे में इन जो मां हिसाब किताब कर जेके तू जाए तो अगली उम्मत वारा अगली उम्मत उए ये न चव त बहु जो उम्मत एड़ा गुनाहगार इन जे करे तोखे भी खबर न पवंदी दुश्मन ये गुनाहगार की अल्लाह अल्लाह
बहरहाल अल्लाह तबारक व तआला तमाम साखे हुजूर जी जात के उनजे आल बेत के उन जी असहाब के समझ में तौफीक अता फरमाए आमीन आमीन मां साबिया रुतो अलाए तो ख्वाजा बाकी बिला आखिरी गाल इया हां घोड़ो इहो वो मुझी नमाज पढ़ाई तोखे इजाजत तू उन को सवाल करे सके तो क्यों न ख्वाजा बाकी बिला फरमाए जने हो देखो बार किसा को तो विशाल थियो विशाल जो थियो त विचारे सिजारे गुसल देई जने मैदान में रखिया नमाज पढ़ाइण जे लाइ ये माण्हू आयो यार उनखे असां चयो वो जो आयो त निकाह घोड़े ते सवार ये बी बियो मुस्लिम नमाज पढ़ाए जने फारिग पढ़े मां त किबरा गाल ई आहे त मुजो पांजी उस्ताद का पांजी मुर्शिद का जो मिसाल करे इन का सवाल थियला बुजुर्ग फरमाइश केड़ो सवाल साईं फरमायो तवा जे नाले तवा का पुछा सवाल केड़ो उन बुजुर्ग उन मुरीद बुजुर्ग के अर्ज कियो त किबला सवाल इंदो आ त फना शाहे बका शाहे मां यो मुर्शिद को सवाल कयो मुर्शिद तवा जे लाइ फरमायो हाने तवा के जवाब पाण फरमाए छे खोल मोन मुबारक इन बुजुर्ग जने मुंह खोले कि यो केरा इसे मुझे मुर्शिद ख्वाजा बाकी बाला पाण फरमाए हाने के तो मां केरा गाल किसे तवा किसे तवा तो विसाल करे चुका है तवा नहीं आया है मुझे जनाजे नाले पढ़ा सुभान अल्लाह कि तू सवाल करो न फना शाहे प्रकाश आए असा जी अल्लाह तबारक व तआला फना ये रखी थई बका हाने असा आजाद है यार तो रीत का है फर्श पर और अर्श पर उठा गुजर चाहे तो इशारों से अपने काया ही पलट दे दुनिया की ये शान है खिदमतगारों का सरदार का लख्या सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला के बारगाह जे मारन जी बारगाह में आया है इते जी हवा लगी असा के लगे थी इन इश्क शामिल वो इनके सोच वो मोहब्बत जेका अल्लाह वारन दिया वो जेके पढ़दा है उन हवा में मिली जुली असा के लग गया इन जो बाज मिसाल हुआ हजरत मेहर अली शाह बोलड़ा पानी बोली वजन पे करे सरफ रखे कल्याण शाह इस्लामाबाद जे वेझो उतो जो बुजुर्ग हो फजलुद्दीन कल्याण ओ बारो जो आया था उन मुरीद के चोके ट्रेन की दरवाजे पर ट्रेन की दरी या मथे ट्रेन की दरी मथे कई को जने हुआ ट्रेन की दरी उन मथे कई त बुजुर्ग साईं मेहर अली शाह सदा कि जे मथो खा करे वरी छने थदो सा वरी छने सुभान अल्लाह मुरीद जो नहीं देशा तरी मथे करायो मुंह उन तरफ क्या पाण फरमाइश तो खबर आ त यो जेको पाड़ो आ किसे से खबर कोने कि ही पाड़ो थी फजलुद्दीन कल्याण में दिया इते रोजो आप जो मां इने करे थदा साहब भरिया त जिया इन हवा में उन जो इश्क मिली करे छे मुखे लगे त मां भी मुस्तफीज थिया उन जी इश्क थी भागवान उन जे पाड़े जा असा जेका उन जी बारगाह में आया है ये उन जी नजर असा ते मौजूद आ यकीन रखो असा सिर्फ एतरो सोचो असा इन दरगाह वट आया है पर ई दरगाह वाला होयो त मंदिर अल्लाह इन मंदिर के रोजो किए मिलियो यो ये रोजा के दिखाना है सिर्फ यो सोचो त मंदिर त आहे हिते खोड़ मंदिर बैठा करी जात उन जा माइट इन बुजुर्ग जा माइट बैठा त असा यो सोचो खुद जेके भी आयो कारी जो मंगरियो हो जे कलोड़ो हो जे सिर्फ यो सोचो असा जो इते दरगाह ते वनी करे दुआ ता करो घट में घट यो तो सोचो इनन कम केड़ा इनन जो केड़ो मां जो चवण चाहे तो समझो थोड़ो इन मखदूम ते साहब ते वनी साईं ताजमहल ते वनी दुआ तो करो दा अल्लाह साईं को घुराए तो या उन जी मेहरबानी पर घट में घट यो तो सोचो अल्लाह
अल्लाह हिन जी इज्जत कई पर इहो इन जो मज़हब कहिड़ो कुरान पढ़े न पढ़े अच्छा पोइ जे करे तव्हां खे जे बि मज़हब इहो लगे तव्हां असां हिकिड़े दुआ घुरायो था घटि में घटि इन जहिड़ो मज़हब तव्हां उन्हनि गैर मज़हबनि खां सवाल कयो अरे तव्हां जो हेॾे वञो था त तव्हां जो आहे या असांजो जे कलंदर जे लाइ चवंदा आहिनि त असांजो कलंदर जी नाले जी ख़बर आहे तव्हांखे साईं मोहम्मद उस्मान बरवंदी असां त उस्मान नालो रखंदा आहियूं पर जे जो हज़रत उस्मान बरवंदी कलंदर आहे उहो पंहिंजे बचे ते उस्मान नालो रखी असां त उस्मान जे जो नालो आहे ख़ुदा से मसेलो त असांजे दिल में उन जे लाइ दुआ करनि अल्लाह साईं उहो हुन नाले जे सदके हिन खे उहा शइ अता कयो असांजे सामने में इहो असां कलंदर ते वञूं था पर कलंदर जो मिशन कहिड़ो हो असांखे इहा ख़बर कोन्हे भिटाई साहब अच्छा कलंदर कहिड़ो भिटाई साहब जो असां ॿुधूं था भिटाई लॻी पई आहे त मौला अली शेर ख़ुदाई ॿुधा असां सोचूं त इहो भिटाई जा शेर पढ़ूं भिटाई जो कलाम पढ़ूं जे क़ुरान जो तर्जुमो कयो जेको भिटाई जो फरमाए त इहो तव्हां शेर न सम्झो इहो क़ुरान जो तर्जुमो उन भिटाई चेरी वारे जे बारे में छा सोचियो मदीने वारे जे लाइ छा चयो जेकॾहिं भिटाई ते वञूं था भिटाई खे असां पंहिंजो था सम्झूं त असां ते फर्ज़ आहे त असां अक़ीदो न जड़ो थी नथो सघे त जेको बद अक़ीदो हुजे उनखे अल्लाह खे हिदायत वली उहो थींदो आहे जेको जामिल माने सोच उहा हुजे अल्लाह मदीने वाले में उन जे आलबतन में असहाब यकीन रखो जेको इज्जत कंदो इन्हनि जी उहो खड़ी गुनाहगार छो हुजे ख़ुदा जे मुंहिंजे लाइ उहो वली आहे सुभान अल्लाह असां जे लाइ उहो वली आहे जेको इन्हनि जी इज्जत करे पर जेको इज्जत न करे खड़ी सरदार छो हुजे असां उन खे पंहिंजी जुतीअ जे साथ जे लाइ अल्लाह तबारक व तआला तमाम असांखे हिननि जो अक़ीदो ॾे साईं मखदूम साहब जो अक़ीदो ॾे मरो इन्हनि जे अक़ीदे ते जेरा इन्हनि जे अक़ीदे ते असां क़यामत ते उठूं त इन्हनि जे अक़ीदे ते तमाम असांखे अल्लाह तबारक व तआला ईमान ॾे मारे ईमान ते जारे असांजी बचन खे उहो ईमान नसीब करे जेको अल्लाह से दुआ करो सिर्फ ये न सोचो कि अल्लाह वाला असा उन जे अल्लाह वाले जे बारगाह जो अदब करो असा इहो सोचो कि जे दग असा इहो होया असा पांजन खे पांजन बचन खे पांजी दोस्तन खे इन दग असा ला जे जी ला असा दुआ करो ए दे सिरात मुस्तकीम सिरात الذين انعمت अल्लाह से असा के हिदायत दे उन रास्ते दी जे रास्ते ते इनन के तो हलाए कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं ये जहां चीज है क्या लो कदम तेरे हैं वाखिर दावना अल्हम्दुलिल्लाह सलाम आयत बेला को सलाम मुस्तफा जाने रहमत बेला को सलाम वो किस्मत पहला ओ सलाम मुस्तफा जाने रहमत पहला ओ सलाम समय बज़ में हिदायत पहला ओ सलाम तैयबा फातिमा ये